टंडन जिया तेज हयाती पंहिंजा आहियूं। पंहिंजा कहिड़ा हाणे पंहिंजा कहिड़ा तव्हां मुंहिंजे चाचे जा पुटो सुञाणप करायो पंहिंजी। शिकारी आहियूं ऐं शिकार ते निकिता आहियूं। शिकारी? अरे सरदार शाह ज़मान जे इलाइक़े में शिकार ते बंदिश आहे। मोटी वञो न त उफट मरी वेंदव। मोटी वञो। मारण वारो को जान जो पुट ॼाओ ई न आहे जो दोस्तू खे मारे, छो त दोस्तू दोस्तनि जो दोस्त ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। हरू भरू घणी मूंसां खौस न कर, मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी कान्हे। असांखे वञण ॾियो न त मारिजी वेंदो। छा तूं मारींदे मूंखे? अड़े दिलावर खे मारण वारो मां वञा ताईं पुट ई न आहे ॼणियो। मां चवां थो इज़त सां मोटी वञो न त मुक़ाबले जे लाइ तयार थी वञो। मोटण वरी छा जो अचई थी? पानी वरी तुझो पिणे पलियो भरियाईंदो छा? चाची पानी खत्म थी वियो आहे छा? हाँ इहो बि तोखे मां ॿुधायां त पानी खत्म थी वियो आहे। नवाबजादी तूं पाण नथी ॾिसी सघी? हल वञ पानी भरिया। अॼु बि पानी भरे छा? छो तुंहिंजे हथनि पेरनि ते मेहंदी लॻल आहे छा जो पानी न भराईंदीअ? चाची सुभाणे मुंहिंजी मेहंदी आहे। अॼोको ॾींहुं त मूंखां कमु न कराए। छो अॼोको ॾींहुं तूं मानी बि न खाईंदीअ छा? छो चाची मानी छो न खाईंदसि? त पोइ ममड़ी कम बि करणो पवंदई। मां तुंहिंजी नौकरियाणी न आहियां जो खट ते वेही तोखे मानी खारायां। वञी पानी भरे अच हाणे। चाची मां पानी भरण कोन वेंदसि ऐं हाणे शादीअ ताईं मां घर खां ॿाहिरि बि कोन वेंदसि। मां बि ॾिसां थी त कीअं नथी पानी भरण वञी। हाणे हल पानी भरे अच। छा थी करी ससी? घर खां ॿाहिरि न वञ। चरी ॿ ॾींहंनि में तुंहिंजी मेहंदी आहे ऐं उस ते तुंहिंजो रंग फिटी वेंदो। रखी छा कयां राजुल? चाची चवे थी त पानी भरे अच। अदी ज़रीना हाणे ससी महिमान आहे, हिन खां कम न कराए। महिमान वरी छा जी आहे? ही बि मीरा वांगुर मुड़ुस जो सिर खणी पोइ हिते अची लॾो लाइ वेही रहंदी। ज़रीना करे त करे छा? सभागी वाई तूं सोरी कट। ससी तूं वे मां पानी भरे अचां। ऐं हा हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त ॿाहिरि न निकिरजांइ, ठीकु आहे? हुसैन जमाल जनाज़ो निकितो या इहो जनाज़ो बि मूंखे ई कढो? अरे सर जमाल त बची वियो। त पोइ तूं एॾा हमराह वठी छा ज़मान जे ॻोठ भट जे सॾ ते वएं छा? अहिड़े दोस्त आहे सफ़ा हाल ई कोन। अरे सर अञा त तव्हां सरदार शाह ज़मान जे ॻोठ जे मथां हिकिड़ो हमलो कयो आहे। मां तेसीं ताईं विढ़ंदो रहंदुसि जेसीं ताईं इहो जमाल नथो मरे। ऐं जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हां हिन जमाल खे न मारियो त 3 ॾींहं ते जमाल ससुई सां शादी करे छॾींदो। ऐं जेकॾहिं ससुई जी शादी जमाल सां थी त मां तोखे ऐं तुंहिंजे हमराहनि खे फट मारे छॾींदुसि।
इन करे तो चवां त जेकॾहिं इहो कमु तव्हां खां नथो थिए त मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए, मां तव्हांखे बख़्श करे छॾींदुसि। अरे सर, कमु ॾुखियो ज़रूरु आहे पर थी वेंदो। मां कंहिं ॿिए रस्ते खां सरदार जी ॻोठ जे मथां चढ़ाई थो कयां। वैसे तव्हां फिकुर न कयो, इहो छोरो जमाल मां तव्हांखे अॼु ई मारे थो ॾियां। त पोइ वाह वाह, कमु करे अचो ऐं पंहिंजो इनाम वठी वञो। ठीकु आहे सर। इस बार खां न दोस्तो खां इहो कमु कोन थींदो। तोखां थींदो? हमरा अस्पताल पिया अथसि, होॾां दिलावर बि विड़ी वियो अथसि। मां त चवां थो अपनी घोट ते नशा थी वई। मूंखे लॻे थो त तूं सही थो चई। कमाला दिलगी जी गाल मां इश्क में तो बंद कया अदी तोखे सलाम नंढड़ो को करे पासर न हणानी निर्धड़ो को करे न कुटनी चुप करे पी। भाई बसरा मीरा के मुझो न्यापो दीजे सही शमीर तुझो वाटू तो निहारे। हाजुर हाजुर रैसा हाजुर बसरा के बियो कम कहो बचे हुजे जा पके मोजा फकीर फिरंदा था वतन का पातो ने आपो समझ। राजुल किथे आ? राजुल त हवेलीअ में आदा। बसरा तूं राजुल ई मीरा ते अख रख, जे हो घर खां ॿाहिरि निकिरनि असांखे ॿुधाए, असां तोखे माला माल करे छॾींदासीं। इतला मां कीअं ॾींदसि? हा मां थो ॿुधायांव, इन जे करे तव्हां केॾी महिल हुन कपर आहियो केॾी महिल हुन कपर। तमामु सुरीलो ॻाइणो आहियां, पोइ भला तव्हांखे मां रागुड़ो ॿुधायो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो वाह मुंहिंजो वाह। यही वठ माई बसरा। हाँ गाल बुध इन मोबाइल के जरिए असांखे इतला ॾिजे। ठीकु? अरे साह अंधो घुरे हिकु अखि मूंखे ॿई मिलियूं, मां कीअं न इतला कंदसि हाणे? बैलेंस अथसि अबा। अरे सा हिनखे मिड़ई घणे ॻाल्हाइण जी आदत आहे। हा मुंहिंजो अबे जो पुटु अॻो पार ॾखो आयो आहे, कबूतर नालो अथसि, अमर छॾी अथसि कुर्ब सां अछड़ो कबूतर बसरा जहिड़ी कटे चढ़ी पके मोजा फकीर फिरंदा। केॾी महिल हुन कपर केॾी महिल हुन कपर। शुक्र शुक्र आई शुक्र अथई मुंहिंजा मौला, अधी विया हलिया। अरे मोबाइल ॾी हली खपायूं त हथ पैसा तुंहिंजा हथ मुंहिंजा, छाजे करे जो वॾेरनि जो माल ईअं खाईंदासीं न। छो तोखे हथ ॾियां? बसरा जहिड़ी कटे चढ़ी पके मुंहिंजा फकीर फिरंदा था वतन। विराट चया मां हथ ॾियां तोखे, हलो हाणे सिधो थी 2-3 रुपया दरिया छापरनि खे केस करायां। हाणे हलो छापरनि खे तो केस कराए, हलो हाणे तकड़ो हलो। ॾाढो भलो मिलियो यार, अलाह करे दुनिया सहे मूंखे। धूड़ पवई बूथ में पाणे वारा पादर न हणनी। तू मूंखे हिते मिली है। चाचा पलिया तू को भी फिक्र न कर। भेण ससुई जी शादी तू धाम धूम सां कर। मुंहिंजा हाशिम भाउ सां हल, केतिरा भी इख्तलाफ़ात छो न हुजनि, पर तू मुंहिंजो वॾो आहीं, अबो आहीं, ससुई मुंहिंजी भेण आहे। चाचा पलिया मां भेण ससुई ऐं जमाल जी हिफ़ाज़त जो पहरेदार आहियां। चाचा पलिया तूं उल्को ई न कर, बादर जे हमरा खे कल्ह बसां डोड़ाए छॾियो, अव्हां ते अधी ससीअ ते बादर जो पाछो कोन पवंदो। या तव्हांजी महिरबानी आहे पुट, पर मां बि अव्हां वटि ससु जी शादी जे सिलसिले में आयो आहियां। चाचा पलिया तू मूंखे हिकिड़ी फोन करी आहे न त मां हलियो अचां, दुश्मन सिरण वांगुरु
असांजे मथां लामारा पिया ॾियनि, इन करे तव्हां अकेला ॿाहिरि न निकिरो। दिलावर पुट, कमी अहिड़ो हो जो मूंखे पाण अचणो पियो। हुकुम कर चाचा, तोड़ाए त हिन दिलावर जो सिर बि हाज़िर आहे। दिलावर पुट, मां त तो वटि अर्ज़ु खणी आयो आहियां। पुट, मां ॼाणा थो त तूं असां खां रुठल आहीं, तंहिं करे मां पाण तो वटि हली आयो आहियां। हा चाचा, चओ, हुकुम कर। दिलावर पुट, मां तोखे ससीअ जे शादीअ जो सॾु ॾियणु आयो आहियां। दिलावर पुट, ससीअ जे मथे ते हथु रखणु ज़रूरु अचे, इनकार न कजांइ। चाचा पलिया, मां ज़रूर ईंदुसि, ज़रूर ईंदुसि। ससुई मूंखे पंहिंजो भाउ करे छॾियो आहे ऐं मां पंहिंजी भेण जी शादीअ में कीअं न ईंदुसि। महिरबानी दिलावर पुट, महिरबानी, तो मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। गुलामो, चाचे पले खे ॻोठ छॾे अचु। न न दिलावर पुट, न, इन जी का ज़रूरत कान्हे, मां अकेलो ई हली वेंदुसि। महिरबानी। बहादुर पुट, बहादुर, मां तुंहिंजो पीउ आहियां ऐं मां तोखे हिकिड़ी सुहिणी सलाह इहा थो ॾियां त इन निभागी ससीअ जी पचर छॾे ॾे। पंहिंजे सिर जो दुश्मन न थी। बाबा साईं, मां तव्हांखे छा सम्झायां, कीअं ॿुधायां? मूं वटि त को जवाब ई कोन्हे। मां ॼाणियां थो त ससुई मुंहिंजे नसीब में न आहे ऐं हाणे तव्हां बि इहो सम्झी छॾियो त मां पंहिंजे वस में न आहियां। मां मजबूर आहियां बाबा साईं, ससुई जेके मूंखे चरियो करे छॾियो आहे। हाणे मां पंहिंजे सिर जो सांगो लाहे छॾियो। वञी ऐं वञी भाड़िया छॾींदा आहिनि रेस, ऐं बहादुर खान कॾहिं बि भाड़ियो कोन थींदो। चुप, वञी वञी वञी, अरे छा थी वञी वञी, उहा हाणे जमाल जी वञी आहे, तुंहिंजे हिन बहादुर खान जी न, दो जहिड़नि वांदनि वांदनि बहादुर जो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। बाबा साईं, कंहिंजो बि ॾोह न आहे, तव्हां दोस्तो खे कुझु बि न चओ, हीउ त असांजो वफ़ादार आहे। बसि मां मजबूर आहियां। मुंहिंजी दिलि नथो भला इहो ॿुधा, टेम्पू चेलाटो छा था चवनि मुंहिंजे नाले? चवनि था त महीना गुज़री विया आहिनि, रेस असांखे शिकारी कोन थो कराए। हर शो हाणे चेलाटे टेम्पू घणा ई मखण खाधा, हाणे इन्हनि खे शिकार कराबो, ज़रूर कराबो। वेस, मूंखे हाणे पंहिंजी ज़ाल राजुल वापसि कराइजो। अड़े हेॾे शेरू, तोखे शर्म कोन थो थिए, लज्जी कोन थो थिए? वॾी उमिरि राजुल खणी कई अथई, अञा बि तूं राजुल खे पंहिंजी ज़ाल थो चईं, जेकी फैसले में तुंहिंजो नक ई कटे छॾियईं, तुंहिंजी थिए ई कान थी, त पोइ हिनजे पोयां तूं लॻो छो आहीं? उहा तोखे पंहिंजो घर सम्झे ई कान थी, विसारे छॾी थो लॻे। वेस, राजुल खे मां कीअं विसारियां? राजुल मुंहिंजी निकाह ॿधी ज़ाल आहे, माण्हू मूंखे भेणा था ॾियनि। अहिड़ी ज़ाल खां छड़ो सही आई, पर हो जे तोखे पंहिंजो मुड़ुसु नथी करे त हुन मां छा कयां? ॿुधा मूंखे खणी। वेस, उहो मञे न मञे, पर माण्हू त चवनि था न, शेरू पाण खे मुड़ुसु माण्हू थो सम्झे ऐं ज़ाल खे ज़बरदस्त सरदार शाह ज़मान पाण खां विहारे वेठो अथसि। पोइ जे एॾो मुड़ुसु माण्हू आहीं त खंभे पंहिंजी ज़ाल खे खणी अच, पोइ जेको थींदो मां वेठो आहियां, खणी ईंदे, खणी आ वञ।
पोइ इन शाह ज़मान खे मां पाण ई मुंहुं ॾींदुसि। तूं रुॻो पंहिंजी ज़ाल खंभे खणी आ। ठीकु आहे सर, 5 मिनट राज लॻे खंभे खणींदुसि। ईअं मस्ती कर रशू, खाई खाई सुॼी पियो। जरा ज़ोर ॾे। यादि कंदे आशिम पंहिंजे हमरान खे चयो त अखियूं खोले विया। पोइ ॿियो पूरो माण्हू ॾिसनि न, हुनखे पकड़े हथ पेर ॿधी उते कहिड़े मक़सद सां ऐं कहिड़ी नियत सां असांजे ॻोठ में आयो। बावल साईं, तव्हां फिक्र न कयो, धारियो माण्हू असांजे ॻोठ में अचण जी हिम्मत ई न कंदो। आशिम, तूं सिर्फ़ तूं दुश्मन ते अख रखजा। बाक़ी शादी जा कम मां पाण कराईंदुसि, इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। पर आशिम, हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। हिन भेरे मासूम ससीअ जी शादीअ में का बि गड़बड़ थियण न घुरिजे, का बि गड़बड़ न। छा चयो मूं? असांजी चई रस्तनि ते अख हूंदी, धारियो माण्हू त छा, पर पराई पकी बस जे ॻोठ में टपण जी जुरत न कंदो। आशिम, इहो ख़ुदा बख़्श वारो छोकिरो जमाल हिसियल आहे, सुस्त आहे। हिन भेरे हिन जमाल ते दुश्मन जी निगाह बि न पवणु घुरिजे। बावल साईं, तव्हां उल्को ई न कयो। असांजा हमरा ॻोठ जे चई तरफ़नि खां वेठा आहिनि। दुश्मन खे हेॾा अचण जी जाइ कान मिलंदी। ठीकु आहे आशिम, तूं भले हमरान में चकर ॾेई अच। ऐं हा, हमरान खे मानी पाणी कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ थियणु न घुरिजे। हा